अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सगत मां हिराबासी सब खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस की तरफ़। सुप्रीम कोर्ट में पंजाब ऐं KPK जी चूंडनि बाबति पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त आइन जी भञकड़ी बर्दाश्त न कंदासीं, चाहियूं था त चूंडूं वक़्त ते थियनि। नुमाइंदा 5 सालनि लाइ चूंडिया विया आहिनि त कंहिं शख़्स जी हिदायत ते असेंबली कीअं थी टोड़े सघिजे। चूंडनि वारे मामले ते वज़ाहत जी ज़रूरत आहे। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मज़ाहिर अली अकबर नक़वी ख़िलाफ़ जुडिशियल काउंसिल में मिल्कियतुनि बाबति रेफरेंस दाख़िल कयो वियो। रेफरेंस में सुप्रीम कोर्ट जे जज ऐं संदसि ख़ानदान जी मिल्कियतुनि जी जांच करण जी इस्तदा कई वई। जस्टिस सलाउद्दीन पंवर चयो आहे त 2 खां 10 सरदार पकड़ियो त सभु ॾोहारी पाण ई गिरफ़्तारी ॾींदा। सिंध हाई कोर्ट बेंच सखर पारां लाड़काणे ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में बदअमनी बाबति केस जी ॿुधणी। जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सरदार ॾोहारियुनि सां मिलियल आहिनि। SSP सखर ॿुधाए त कहिड़े सरदार जी CDR कढाई वई आहे। आलमी मालियाती फंड पाकिस्तान ते ज़ोर ॾिनो आहे त हू पंहिंजी मॉनेटरी पॉलिसी सख़्त करे। ज़रियनि जो चवणु आहे त IMF जो पाकिस्तान ते ज़ोर आहे त जेके शर्त रखियल आहिनि उन्हनि ते फौरी तौर अमल करायो वञे। नाज़रीन, इहे हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।